रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार लिसत यूट्यूब चैनल। मां चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी साहब खे गुज़ारिश कयां त साईं सॼी सिंध जे अंदरि तव्हां प्रोविंशियल असेंबलीज़ जे हवाले सां टिकेटनि जी विरासत कई, लिस्ट जारी कई, लेकिन अफ़सोस सां चवणो पए थो त PS 64 ऐं 65 हैदराबाद जे तकनि जे हवाले सां अञा ताईं तव्हां को फ़ैसिलो न करे सघिया आहियो। मां तव्हांखे हिकिड़ी इल्तिजा कंदो हलां हैदराबाद जे अवाम जे हवाले सां त हिते असांजो प्यारो दोस्त, बल्कि भले किरदार जो मालिक, शरीफ़ इंसान, नफ़ीस इंसान, हॾॾोखी अवाम जे लाइ बहितर सोचींदड़, पाण बि बहितर नस्ल जी हिकिड़ी शख़्सियत आहे, ख़ानदानी ॿार आहे, पाण बि हिकु तमामु बहितरीन तबियत जो मालिक आहे, जंहिंजो नालो वसीम अहमद राजपूत साहब आहे। वसीम अहमद राजपूत साहब तमामु बहितरीन क़िस्म जो माण्हू आहे। हुन सां वेही करे दिलि खे गुफ़्तगू कंदे ख़ुशी महसूसु थींदी आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अंदरि अहिड़ी तबियत जा शख़्स, अहिड़े तबियत जा नफ़ीस इंसान, कुर्ब ॾींदड़, मुहबत ॾींदड़, प्यार वंडींदड़ शख़्सियत जो शामिलु थियणु, मां सम्झां थो त इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ हिकु बहितरीन ख़ुशीअ जी हिकिड़ी लहर बि आहे ऐं तमामु बहितरीन हिकिड़ी मूवमेंट बि आहे त अहिड़े क़िस्म जा नौजवान, नफ़ीस इंसान, अवामी दर्द रखंदड़ जेके शख़्सियतूं जेकॾहिं सिंध जे अंदरि बल्कि पूरे पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिलु थी वञनि त शायदि जेका मायूसी आहे सिंध जे अवाम में उहा ख़तमु थी सघे। मां वसीम अहमद राजपूत साहब जे लाइ गुज़ारिश कंदुसि त PS 64 ते हुनखे टिकट ॾेई करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते हैदराबाद जे अवाम मां मायूसी ख़तमु कयो। हैदराबाद जो अवाम हिन शख़्स खे, हिन शख़्सियत खे, हिन नौजवान खे असेंबली में ॾिसणु चाहे थो। हीउ तमामु बहितरीन तबियत जो मालिक आहे। हीउ अवाम जी ख़िदमत करणु चाहे थो। हिन जे अंदर में, हिन जे जज़्बात मां महसूसु थींदो आहे त अवाम जो दर्द रखंदड़ हीउ नौजवान वसीम अहमद राजपूत साहब PS 64 जे हवाले सां टिकेट जो अहल न बल्कि हक़दार आहे। हिन खे हक़ ॾिनो वञे त हीउ अवाम जी ख़िदमत करे सघे त जीअं सिंध जे अंदरि अहिड़े तबियत जा इंसान, शख़्सियतूं तव्हांजे पार्टी में शामिलु थी करे सिंध जे अवाम जी ख़िदमत कनि। मां उमेदु कयां थो त मुंहिंजे हिन नंढड़े मैसेज खे, हिन नंढी गुज़ारिश खे ज़रूरु अमल में आंदो वेंदो ऐं वसीम अहमद राजपूत साहब खे PS 64 जी टिकट ॾेई करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी प्लेटफॉर्म तां हुनखे इलेक्शन में हिसो वठण जी इजाज़त ॾिनी वेंदी। मां उमेदु कयां थो त हैदराबाद न बल्कि पूरी सिंध जे अंदरि जेतिरी क्लीन स्वीप या जेका मेजॉरिटी सां वसीम अहमद राजपूत साहब पंहिंजे इलाइक़े मां जेतिरी विनिंग कंदो, शायदि पूरी सिंध न पर पूरे पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ॿियो को उमेदवारु खटे अचे।